पेट्रोल ऐं मसनूआत जी क़ीमतुनि में घटिताई बाद मुल्क जे ॿियनि शहरनि जी शहदादकोट में भी पेट्रोल जी किल्लत बरक़रार। शहरनि समेत पेट्रोल पंप मालिक सख़्त परेशान। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल मसनूआत जी क़ीमतुनि में घटिताई बाद 7 ॾींहं भी पेट्रोल जी किल्लत बरक़रार, जंहिं करे शहरनि सां गॾु पेट्रोल पंप मालिक ऐं ठेकेदार भी परेशान आहिनि। पेट्रोल न हुजण करे पंप मालिकनि पारां लकड़ा ऐं ॿियूं रुकावटूं रखी पेट्रोल पंप बंदि करे छॾिया आहिनि, जॾहिं त सरकारी पेट्रोल कंपनी PSO जे कुझु पंपनि ते पेट्रोल दस्तियाब आहे, जिते भी पुलिस जी निगरानी में वॾी कतार ठाहे पेट्रोल फराहम कयो पियो वञे। शहर जे 20 खां वधीक पंपनि ते पेट्रोल जी किल्लत सबबि शहरी ऐं ॻोठाणनि खां ईंदड़ मोटरसाइकिल ऐं रक्षनि वारनि खे सख़्त गर्मी में सख़्त परेशानी सां मुंहुं ॾियणो पियो। होॾां राब्ते करण ते पेट्रोल पंप यूनियन जे सदर मंज़ूर चांडियो ॿुधायो त असांजूं गाॾियूं पेट्रोल जी सप्लाई लाइ कंपनियुनि में बीठल आहिनि, पर कंपनियुनि पारां पेट्रोल जी सप्लाई रोके छॾी आहे, जंहिंजे करे पेट्रोल जी किल्लत पैदा थी वई आहे। पेट्रोल जी किल्लत सबबि शहरी असांखे प्रेशराइज़ कनि था। पेट्रोल मथां खां बंदि आहे, असां छा था करे सघूं। हिन जो चवणो त सरकारी पेट्रोल कंपनी पेट्रोल जी सप्लाई जारी रखी आहे, जेका भी महदूद आहे, जंहिंजी करे शहर में पेट्रोल जो पूरा नथो थी सघे। हिन सरकार खां मुतालबो कंदे चयो त पेट्रोल जी किल्लत जो नोटिस वठी निजी कंपनियुनि खे पेट्रोल जी सप्लाई जो पाबंद कयो वञे, त जीअं शहरनि समेत पंप मालिकनि जी परेशानी मां जान आजी थी सघे।